नाज़िन पनो आकिल वेझो पलांद में अगवा कयल कल्होड़ा बिरादरी जी ॿिनि औरतुनि ऐं निंगरी खे बाज़ियाब करायो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इनायत भट्टी। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सांगी थाने की हद में गुजरल दिहाड़े ॻोठ निश में मार बिरादरी हथियार बंद कलोड़ा बिरादरी जे ॻोठ ते हमलो करे फायरिंग दौरान ॿिनि नौजवाननि खे क़त्ल कयो हो, जॾहिं त ॿिनि मासूम निंगरीअ समेत ॿिनि औरतुनि खे अगवा करे विया हुआ। जंहिंखां पोइ एसएसपी सखर सिंगार मलकरा सां कलोड़ा बिरादरी खे चङनि मुश्किल सां ॻाल्हियूं कयूं ऐं वाइदो कयो त सुभाणे 12 वॻे ताईं जेका औरतूं बाज़ियाब कराई वेंदियूं। हींअर जेके ॿ औरतूं ऐं मासूम निंगरी आहे वो पुलिस कचे वारे इलाइक़े में बाज़ियाब कराए वारसन हवाले करे छॾियूं आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो हलां त एसएसपी सखर जो चवणु आहे त वारसनि जी फिरियाद ते जवाबदार मथां कुझु ई देर में केस दाख़िल थियण वारो आहे। ऐं जेके वारस आहिनि वो सांगी थाणे ते पहुची विया आहिनि केस दाख़िल करण लाइ। केस दाख़िल थियण खां पोइ जवाबदारनि खे जेको आहे सो गिरफ़्तार करे कानून जे कटड़ में आंदो वेंदो। जॾहिं त ॿिए हंधि पुलिस कार्रवाई कंदे मुख्य जेको जवाबदार आहे सलेमान मर जे घर ऐं उताक खे चैन ज़रिए ड्राए पट करे छॾियो आहे। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा पनवाकल शहर में गंभीर आहे। जेका सो जेको ॿिन्ही जेका सो बिरादरियुनि जा जेके माण्हू आहिनि कलोड़ा ऐं मर उहे शहर में किथे बि नज़र न पिया अचनि ऐं सभई जेका सो पंहिंजे घरनि अंदरि ताईं मौजूदु आहिनि। ऐं पुलिस जो जेको गश्त आहे उहो जेका सो जारी आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां त जेका सो कचे तरफ़ जेके धाड़ियल हुआ मर बिरादरी जा हथियार बंद हुआ उनखे गिरफ़्तार करण में जॾहिं पुलिस कचे पहुती त कचे ऐं पके खे मिलाईंदे जेके ॿ पुलूं आहिनि उन्ही खे मर बिरादरी जा हथियार बंद ड्राए पट करे छॾियो आहे। ऐं पुलिस जेको आहे सो बचाव बंदे हिन महिल ताईं मौजूदु आहे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।